कचरा असांजा लाइ भरे था अचनि पाणी पीअण जे लाइ असांखे का शइ बि न आहे। अस्पताल आहे होॾे वीरान लॻी पिया, हे स्कूल आहे वीरान लॻी पिया, शाही न को सार संभाल लहण वारो आहे। इंसाफ कयो, इंसाफ ॾिसी रहिया आहियो जेको हाई स्कूल जो मेन रस्तो आहे, हे मेन रस्तो असां तव्हां ॾिसी रहिया आहियो हाई स्कूल जो, जंहिं ते घुमण जी का जाइ न आहे जो माण्हू हली सघे। स्कूल में बारिश थिए थी 10 ॾींहं 5 ॾींहं 3 ॾींहं बारिश थिए थी बि माना रस्तो कोन्हे जो माण्हू ॿाहिरि को वञी तालीम वठी सघे अंदरि, या को उस्ताद बि नथो वञी सघे अंदरि जो फर्ज़ करे वेही करे ॿारनि खे हुते पढ़ाए। हे रस्तो आहे हाई स्कूल जो, हे तव्हां ॾिसी सघो था। हे ॾिसो सुम्हण जी का घुमण जी का बि जाइ कोन्हे, बिल्कुलु बारिश थिए थी, बिल्कुलु माना महिरबानी करे असांखे ॾिनो आहे एनजीओ वारनि, हे बोर्ड में असांखे रस्तो उन्हनि ठाहे ॾिनो आहे एनजीओ वारनि। सभु हिकिड़ो माण्हू नथो घुमी सघे सर, हे जेको असांखे थोरो कयो आहे एनजीओ वारनि असांजे मथां ग़रीबनि जे मथां तव्हांखे तग ठाहे ॾिनो आहे। हिकिड़ो माण्हू तव्हां ॾिसी सघो था, पाण ॾेखारे रस्तो हिकिड़ो रस्तो सर, हिकिड़ो माण्हू घुमे रस्ते सां, हिकिड़ो माण्हू तव्हां ॾिसो हाई स्कूल जो रस्तो आहे, हिकिड़ो माण्हू घुमे। असां हिते पाण तरक़ी कोन था, असांजा बचड़ा ॿार स्कूल में वञी कोन सघनि था, बरसाति पए थी, असांखे एॾो ज़ुल्म आहे ग़रीबनि सां। अचो त अॻिते तव्हांखे घुमायूं ॻोठ मुआइनो करायूं, अचो ॻोठ जे भरिसां हे असांजो ॻोठ आहे, असांजो मेन रस्तो आहे सर। तव्हां ॾिसो हे असां ठीकु तारीख़ सां पुलियूं ठाहे विया आहिनि, असांखे ठाहे ॾेई विया आहिनि, असांजी पुलियूं ख़तमु हिकु असां हाणे पाण ठाहियो आहे सर। असां हिते रखी हिनखे बुटियूं रखी असां रस्तो ठाहियो आहे, असांखे रस्तो घुमण जो बि कोन्हे सर, तव्हां पाण ॾिसी सघो था किन सां। महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे, बसि असां ग़रीब आहियूं, असां मरी विया आहियूं। ऐं थाणो हे प्राइमरी स्कूल आहे, ॾिसो सही, हे प्राइमरी असांजो लेटेस्ट स्कूल आहे, पर हिन जे पोयां असीं थाणो आहे, तव्हांखे उहो बि ॾेखारियूं था असां। अचो सफ़ाई वी आई पी आदि नेड़े ॾे कैमरा हेॾे सारे बि वारस आहे असांजे ॻोठ में सदर थाणो आहे। आलम खान उठो, असांखे उठो साहब चाहे आलम साहब उठो, रोड स्कूल अस्पताल सभु ॾिसी रहिया आहियो त कुझु सहूलियत न आहे। असां काॾे वञूं, असां रड़ियूं करे करे थकी पिया आहियूं, कुझु सहूलियत न आहे, असां परेशान आहियूं ॾाढा। बिजली खां महरूम आहियूं, 20 साल थी विया आहिनि, 40 साल थी विया आहिनि, असांजे ज़िले में लाइट नथी अचे। छो असांजी को नथो ॿुधे, छो नथो ॿुधे? MP MNA मिनिस्टर वज़ीर आला वज़ीर आज़म सभिनि खे अपील था कयूं त असांजी मदद कयो। असांजो केॾो ॻोठ आहे, असांजा ॿार बच्चा तालीम खां महरूम आहिनि, स्कूल जी बिल्डिंग न आहे, न अस्पताल आहे सरकारी, कोई सहूलियत मौजूदु न आहे, न रोड न रस्ता। 700 घर आहे, केॾी आबादी आहे, ओड़े पाड़े जा ॻोठ बि आहिनि, वॾी आबादी आहे, पर असांखे को सहूलियत न आहे। ख़ुदा असां ग़रीबनि जी ॿुधो, असांजी वाहर कयो। असां पढ़ंदा हुआसीं, हे उन वक़्तु हाई स्कूल हुई, पर केतिरो हूंदो हुयो जो हिते सैकड़नि बिहारनि जी जॻह न हूंदी हुई। अॼु उहा स्कूल आहे ही तबाह लॻी पई आहे, शागिर्द मास्तर अचण जे लाइ तयारु न आहिनि, को बि आला ऑफिसर या वॾेरो हिते को बि न आहे। असां जेके बि हिन वक़्तु जेको बि कयूं था, असां ग़रीब गुरबो कयूं था। हे जेका स्कूल आहे तबाह लॻी पई आहे, शाही अस्पताल न आहे, रोड रस्ता न आहिनि। महिरबानी करे असांखे ॿियो न आहे, वञो तव्हां पेट में लंघायो जेका शइ अथव, पहिरीं दुनिया वञी चंड ते पाती आहे। स्कूल जी हालत ॾिसो, अॼु बि असां जाहलियत वारी ज़िंदगी जीऊं था, न को पाणी जो सुख आहे, पाणी जो बि कई मीटर वञी असांजा ॿार बच्चा जेके वञनि था पाणी भरणु, उतूं भरे था अचनि। ॻोठ में का बि सहूलियत मौजूदु न आहे, रोड आहे। असां त ज़िले जेकमाबाद में आहियूं, पर असांखे ज़िले जेकमाबाद जी का बि सहूलियत कोन्हे, न ही बिजली आहे, न को रोड आहे। हे जेका अस्पताल आहे बि असांजा हींअर बि छोकिरा जेके असांजा शागिर्द आहिनि, परियों मां जे अॻियां हे हथु खणां थो, इहा जेका सो प्राइमरी स्कूल आहे, समूरा इन प्राइमरी स्कूल में पढ़नि था पिया। शागिर्द जेके सो अचण जे लाइ तयारु न आहिनि। स्कूल में जेको आहे सो छत हे हो किरी पयूं, को बि मास्तर अचण जे लाइ न आहे। तव्हां हे कमरो ॾिसी था सघो, हे अंदरि हे कमरो आहे, हे हिकिड़ो कमरो आहे, 9 क्लास हिन हिन में। अलाए छा असां पंहिंजी ज़िंदगी में अलाए छा छा मिलंदो हुयो, अॼु एॾो टुकड़ जोर दो थी वियो आहे जो कोई असांजो सार संभाल लहण वारो न आहे। हिन वक़्तु बि असांजो को वॾेरो MP MNA असां सां हिन वक़्तु को बि मौजूदु न आहे। हिन वक़्तु असां पाण ग़रीब मिसकीन जेके आहियूं, को वसियत न आहे, न को असां ॿाहिरि वञी था सघूं, न को ॿारनि जे बचनि खे ॿाहिरि पढ़ाए था सघूं। निकिरी विया